आगाह कयो मूंखे नसीराबाद मां त मुख़्तलिफ़ शाखनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां धरणो हंयो वियो आहे। मूंखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। मुख़्तलिफ़ शाखुनि में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो आर्थर वाह ते धरणो हंयो वियो आहे। आबादगारनि मूंदर शाख, चिंजणी शाख, मंगियो शाख में पाणी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो आहे। ज़रई पाणी जी खोट सबबि हिन वक़्त ताईं वेझारो पोखे न सघिया आहियूं। आबादगारनि जो चवणु आहे त नसीराबाद तालुके जी मिड़नी शाखुनि में पाणी छोड़ करे परेशानी खां बचायो वञे। अपडेट कयूं पिया नसीराबाद में मुख़्तलिफ़ शाखुनि में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां धरणो हंयो वियो आहे। आबादगारनि मूंदर शाख, चुंजणी शाख, मंगियो शाख में पाणी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो आहे। तफ़सील मालूम हुनासी नसीराबाद में बशीर लिगारी खां। जी बशीर आगाह कजो। हाँ, जीअं मां ॿुधायां त नसीराबाद तालुके जे मुख़्तलिफ़ शाखुनि जंहिंमें अरसर शाख आहे, सनड़ो चीलो आहे, मोंदर शाख आहे, दामराव आहे, मंगियो शाख, चिंजणी शाख, सनड़ो चीलो, लुंडी शाख ऐं समेत ॿियूं जेके शाखूं आहिनि उन्हनि में ज़रई पाणी जी हथरात जी खोट सबबि जेको आहे अॼु आबादगार जेके उन्हनि एहतियाजी मुज़ाहिरो कढी जेको आहे अरसर शाख जे कप ते जेको आहे उहो एहतियाजी धरणो हुयो। उन मौक़े ते आबादगारनि मां मुमताज़ अली चुनियो, मंज़ूर अली चुनियो, अली असगर लिगारी ऐं ॿियनि चयो त हिकु तरफ़ ॾेढ महीनो परियां पाणी लेट सां आयो आहे। ॿियो हिन वक़्तु जेको आहे उहो पाणी न हुजण जे करे जेको असां ठारियल जेको फसल आहे जेको बेजारो वॾे महांगी अघ ते वरितोसीं उहो हिन वक़्तु पाणी न मिलण करे सड़ी सुकी रहियो आहे। ख़दशो आहे त जेकॾहिं असांखे पाणी न मिलंदो त असांजी जेके ज़मीनूं आहिनि जेके आहिनि उहे बंजर बणिजी वेंदियूं ऐं असां जेको आहे फाका कशी कटण ते मजबूर थी वेंदासीं। उन्हनि उन एहतियाजी मुज़ाहिरे में वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त असांजे नसीराबाद तालुके में जेको आहे ज़रई पाणी जी खोट ख़तमु करे असांखे फाका कशी कटण खां बचाए वञे। जी ठीक है बशीर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।